छा मसालो आहे? अदाऊं पाण ज़फ़रुल्लाह पकड़ियो ॻोठ गाजी पकड़े तालुक़ु रखां थो। बेसिकली आउं सिंध यूनिवर्सिटी ज़ूलॉजी डिपार्टमेंट जो शागिर्दु आहियां। असली असांजो मेन जेको हिते अचण जो मक़सदु इहो आहे त 2019 में मां जानू पखड़े खे जेको पुलिस कॉन्स्टेबल आहे उनखे 3 ढोर माल जा ॾिना हुया। उन खां पोइ हींअर 2025 में हले पियो। इन में हुन वटि 7 खां 8 ढोर हींअर थी विया आहिनि मुंहिंजा। इन विच में असां हिक ॿिए सां ॾेती लेती जीअं कंहिंखे हथियारो माल ॾिबो आहे त उन सां ॾेती लेती कबी आहे, उहा सेम असांजो हलंदो पियो हलियो सिस्टम सॼो। विच में ढोर खपायो थी, उहो ॾियणु थियो, विरासत वग़ैरह थी वई, जीअं हिसाबु किताबु थींदो आहे सॼो हलंदो पियो हलियो। 7 खां 8 ढोर थिया आहिनि हींअर। जॾहिं 8 खां 10 ढोर थिया आहिनि त मूं पासे खां को सौदो वग़ैरह कयो त उन में मूंखे ज़रूरत पई त उन वटि वयुसि हींअर ईद ते, जेकी ईद उल फितर अचे पई, त उन वटि जीअं मां घरु वियुसि त हुन मूंखे चयो त मूं वटि छा लाइ माल आहे, त मां चयो माल मुंहिंजो आहे, इदारी ॻाल्हि आहे, मूंखे खपे त मूंखे ज़रूरत आहे। चई माल तुंहिंजो आहे ई कोन, ऐं माल मूं कटे छॾियो आहे। मां शामी कटे छॾियो थी, का ॻाल्हि हूंदी, को हिसाबु किताबु हूंदो, कहिड़ी का शइ हूंदी, ॿुधा। चई न जेको आहे सो माना माल तुंहिंजो आहे ई कोन, तोखे जंहिंखे ॿुधाइणो वञी ॿुधा। हाणे लाज़मी आहे, मां शागिर्दु माण्हू आहियां, मां जेको आहे कंहिंखे ॿुधाईंदुमि या कंहिंखे जेको आहे चवंदुमि त उन मां उन लाइ पंहिंजनि चाचनि खे, मिटनि माइटनि खे, दोस्तनि खे चयो, मुंहिंजो बाबा जेको आहे सो मूंखे हिन खां माल वठाए ॾियो। पोइ चङनि मठनि ऐं आसपास जे माण्हुनि हुनखे चयो बाबा हिनखे माल ॾे छोकिरे खे। मां जेकर तूं मूंखे माल सिधो सिधो नथो ॾी त कंहिं चङे वटि फ़ैसिलो रखरा, तूं बि अच आऊं बि अचां थो, हिक ॿिए सां ॻाल्हियूं कयूं था, ऐं ॻाल्हियुनि ते पोइ जेकर तूं माल साबित नथो करीं त ठीकु आहे, जेकर मुंहिंजो माल अथई त बि ॾे, न अथई त बि ॾे, हिकिड़ी माना क्लियर ॻाल्हि करे छॾ, चङनि वटि फ़ैसिलो रख। उनजे लाइ मां पाण ख़ुदि सरदार अब्दुल लतीफ़ कॉलेज हली वियुसि, जिते जंहिं सरवर कॉलेज खे चयो त बाबा जानूअ खे पुलिस कॉन्स्टेबल खे चयो त छोकिरे सां मुंहुं करे फ़ैसिलो रखो। उनखे बि जवाबु ॾिनई। उन खां पोइ आउं जाम फिरोज़ उनड़ जे जेको आहे मुंशी आहे मेरा उमर, उन वटि वियुसि, उनखे बि उन जवाबु ॾिनो। उन खां पोइ अनवर शाह लकेरी वटि वियुसि, उनखे बि उन जवाबु ॾिनो। थाणनि ते अॻिते पोइते वियुसि सभिनि वटि, उनखे बि उन जवाबु ॾिनो। माना हुन फ़ैसिले लाइ किथे माना रज़ामंद थियो ई न। पंधु सिर्फ़ु आउं पियो कयां, हालांकि माल बि मुंहिंजो, पंधु बि आउं पियो कयां। इन जे करे त मुंहिंजो को जानी नुक़सानु न थिए, को अहिड़ो को जेको आहे को ख़राबु माहौल न थिए। पर पोइ बि हुन हींअर 3 ॾींहं पहिरियां माना जेको आहे सो मुंहिंजे घर घिड़ी मुंहिंजनि चाचनि खे हुन माना गोलियूं हुयूं आहिनि। उनजे करे त मुंहिंजनि चाचनि मुसलसिल हुनखे चयो पिए त बाबा जेको फ़ैसिलो ॾे, जेको त फ़ैसिलो कर, ॻाल्हियूं कर। हाणे उनजे करे हुन माना मुंहिंजे चाचनि खे गोलियूं आहिनि, जंहिंमें वीडियो आहे। ऐं मुंहिंजो चाचो जेको आहे सो हिदायतुल्लाह, जंहिंखे माना छातीअ ते गोली लॻी आहे, हुन सिधो सिधो पिस्टल जो फायर कयो आहे, जंहिंमें हुन सां गॾु जेको आहे सो हुयो पुलिस कॉन्स्टेबल जेको आहे अज़ीज़ पखरियो, जंहिं हुनजो पुटु आहे अज़ीज़ पखरियो। उन्हनि ॿिन्हिनि पिस्टल जा फेर करे मुंहिंजे चाचे खे सीने में गोलियूं हुयूं ऐं मुंहिंजनि ॿियनि हुमराहनि खे धकी कयो आहे। ऐं जेको आहे सो माना ॿियो चाचो मुंहिंजो जेको आहे सीरियस पियो आहे, हॉस्पिटल कराची में सिविल हॉस्पिटल। असां सभु हुन सां गॾु आहे, असां वटि टाइम कोन हुयो। असां हाणे FIR वग़ैरह कटियूं आहिनि, जेके अॼु FIR खे माना जेको आहे 3 ॾींहं आहे FIR खे। हाणे 3 ॾींहं FIR खे अञा ताईं का गिरफ़्तारी कान थी आहे? न, अञा ताईं गिरफ़्तारी मुख्य जवाबदार कान थी आहे। हुनजो हिकिड़ो भाउ खे, हिकिड़े भाउ खे ॿधो अथनि, उन ते का FIR वग़ैरह कान्हे, पर पुलिस हुनखे माना गिरफ़्तार कयो आहे कस्टडी लाइ। इन लाइ त जीअं जेको आहे सो मेन जवाबदार अचनि, ऐं शकी माण्हुनि खे पुलिस छापा वग़ैरह पंहिंजे हिसाब सां हणे पई, पर मुख्य जवाबदारनि खे गिरफ़्तार न करे। पुलिस पंहिंजो कमु करे पई, पर पुलिस पंहिंजो असराईतो कमु न पई करे। हाणे छा मुतालबो कंदा तव्हां SSP शहीद बे नज़ीराबाद या DIG शहीद बे नज़ीराबाद खां? मां इहो मुतालबो कंदुसि त पुलिस पंहिंजी असराइती कराइती करे ऐं सुस्त अमल में न अचे। छाजे कारण हीअ जेके मेन ॾोह आहे, 3 जानू पकड़ियो, अज़ीज़ पकड़ियो ऐं हफ़ीज़ पकड़ियो। जानू पकड़ियो पुलिस कॉन्स्टेबल आहे, अज़ीज़ पकड़ियो पुलिस कॉन्स्टेबल आहे। इहे ॿई अञा ताईं ॿाहिरि आहिनि, उनजा यार, उनजा साथारी उनखे लिकाए वेठा आहिनि। हाणे इहे ॿाहिरि आहिनि त इहे असांखे को बि जानी नुक़सानु ॾेई सघनि था, छो त हुन मुंहिंजे चाचे खे गोलियूं हुयूं आहिनि हाणे छातीअ में। हींअर हू अञा ताईं आज़ादु आहिनि। मुंहिंजी पंहिंजी जान खे ख़तरो आहे त हू को बि मूंखे ज़ाती नुक़सानु ॾेई सघंदा। मुंहिंजा सिंध यूनिवर्सिटी में वाइवा हलनि पिया, पेपर बि हलनि पिया, ऐं उते जो हालति ॾिसां या पंहिंजे घर जी हालति ॾिसां, तंहिंजे करे मुंहिंजे घर खे ख़तरो आहे। पुलिस खे घुरिजे त जल्द खां जल्द मेन ॾोहारनि खे गिरफ़्तार करे, छो त पुलिस कस्टडी मां भॻल आहिनि। जॾहिं हुननि मुंहिंजे चाचे खे गोलियूं हुयूं त उन वक़्तु 4 पुलिस वारा हुनजे कस्टडी में हुया। उन्हनि मज़ा हू भॻो आहे। हाणे हू भॻो आहे त उहा पुलिस जी ज़िम्मेवारी आहे त हुनखे पकिड़े करे ऐं जेको आहे सो थाणे में लाकअप करे, त जीअं असां बची सघूं ऐं अमन अमान जी सूरत हाल क़ाइमु करे सघूं। ठीकु जी। छा नालो आहे तव्हांजो? मुंहिंजो नालो इनायतुल्लाह। छा मसालो आहे थोरो ॿुधाइजो असांखे। मसलो इहा आहे त असांजो माल ॾिनल हुयो जानवंत पखरीअ खे 2019 में।
जंहिं टाइम 3 ढोर सामने ईंदा उहे वधंदा ऐं अॼु 8 जानवरनि पखी खे जॾहिं असां विरासत लाइ चयो त तोखे असांजे आधार ॾिनल असांखे इहो वापसी कर हुनखे को माना पंहिंजी दबदबा ते पुलिस कांस्टेबल आहे ऐं हुनजे पुटु जानवरनि जो पुटु अज़ीज़ आहे पुलिस कांस्टेबल हुन ॾाढ जे ज़ोर ते असांखे चयो आहे न को अॼु अथव न सुभाणे अथव जंहिंजी सूरत में असां ओड़े पाड़े वारनि खे मिट माइटनि खे दोस्तनि खे त जीअं हीउ मसइलो वधे न असांखे पंहिंजो हक़ु मिले पर हुन कंहिंजी बि ॻाल्हि न ॿुधी हुन न ॿुधी ऐं चयईं त तव्हांखे अॼु बि मोकल आहे सुकी सुभाणे बि मोकल आहे ऐं असांखे मुसलसल धमकी ॾेई रहंदो हुयो त भाउ तव्हांखे मोकल आहे तव्हां जेकॾहिं को बि एक्शन वठो था तव्हांखे आउं मारींदुसि ऐं तव्हां सां कुझु तव्हांजे ध्यानु कनि असां पढ़िया लिखिया आहियूं ऐं पाण कारोबारी आहियां मुंहिंजो चाचो बैंक जो ऑफिसर आहे नेशनल बैंक जो मुंहिंजो वाल साहिबु जेको आहे सो फौजी रिटायर आहे मुंहिंजो सोटु जेको आहे सो सिंध यूनिवर्सिटी जो स्टूडेंट आहे असां पढ़िया लिखिया आहियूं ऐं हुन तमामु धमकियूं ॾिनियूं ॾाढे ज़ोर ते कुझु हुनखे ख़बर न आहे ॾाढो छाजो आहे या पुलिस जो ॾाढा पंहिंजे त सिपाही आहियां छा असांजो मुतालबो इहो आहे त हुन ॾाढ करे असांजे पंहिंजे गेट ते माल बि असांजो अधु ॾिनल ऐं हिन वक़्तु 23 तारीख़ ते जानवंद अज़ीज़ ऐं कुझु माण्हू हुन सां गॾु हुआ जिन असां ते माना फायरिंग कई पिस्टल खणी ऐं लठियूं हणी असांखे माना मुंहिंजे चाचे खे रहमत लाॻे ज़ख़्मी कयो ऐं मुंहिंजे चाचे खे हिदायत लाॻे गोलियूं सरियाम गोलियूं हुयूं ॻोठ जे विच में असांजे पंहिंजे गेट ते सरियाम गोलियूं हुयूं जेको अॼु हॉस्पिटल आहे कराची में एडमिट ऐं हुनजी सूरत तमामु ॾुख लफ़्ज़नि सां चवां थो त ॾाढी माना सीरियस पोज़ीशन आहे ऐं मुतालबो कंसि आई जी सिंध खां CM साहिब खां SSO साहिब खां त हुनजी जल्द मां जल्द कार्रवाई कई वञे ऐं असांखे मज़लूमनि खे इंसाफ़ ॾियारियो वञे जीअं त असां पंहिंजी ऐं इहो आहे जानवर अज़ीज़ पुलिस कस्टडी में हुआ जे उन टाइम जॾहिं पुलिस कस्टडी में हुआ त ऐं मुतालबो कंदो SSP साहिब खां त उनजी इंक्वायरी कई वञे त हू पुलिस कस्टडी में आहे कीअं निकिरी वञनि था हिन वक़्तु जानवर ऐं अज़ीज़ ऐं मेन जेके FIR में आहिनि जानवर अज़ीज़ ऐं हफ़ीज़ सरियाम घुमनि पिया असांखे मौत मां धमकियूं ॾियनि पिया इन लाइ असांजो मुतालबो आहे त असांखे इंसाफ़ कराइजे ऐं हू कानून जे कटहरे में SP साहिब खे रिक्वेस्ट आहे त हुननि कानून जे कटहरे में आणियो वञे जीअं असांजी हिफ़ाज़त कई वञे महिरबानी